ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 8/9/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, पुण्य आत्मा ठहिण लाइ जेतिरो थी सघे सुठो कर्म करो। पुण्य आत्मा ठहिण लाइ जेतिरो थी सघे सुठो कर्म करो। ऑल राउंडर ठहो, दैवी गुण धारण करो। प्रश्न आहे, कहिड़ी महिनत करण सां तव्हां ॿार पदमपति ठहींदा आहियो? उत्तर आहे, सभिनि खां वॾी महिनत आहे क्रिमिनल आई खे सिविल आई ठाहिणो। अखियूं ई ॾाढो धोखो ॾींदियूं आहिनि। अखियुनि खे सिविल ठाहिण लाइ बाबा युक्तियूं बतलायूं आहिनि कि ॿार आत्मिक दृष्टि सां ॾिसो। अखियुनि खे सिविल ठाहिण लाइ बाबा युक्तियूं बतलायूं आहिनि कि ॿार आत्मिक दृष्टि सां ॾिसो, देह खे न ॾिसो। मां आत्मा आहियां, इहो अभ्यास पको करो। इन महिनत सां तव्हां जन जन्मांतर जे लाइ पदमपति ठही वेंदा। गीता धीरज दर मनवा। ओम शांति। इहे कंहिं चयो? शिव बाबा शरीर द्वारा चई। कोई भी आत्मा शरीर बगैर ॻाल्हाए न सघंदी आहे। बाप भी शरीर में प्रवेश करे आत्माउनि खे सम्झाईंदा आहिनि। ॿार हाणे तव्हांजो जिस्मानी कनेक्शन न आहे, इहो आहे रूहानी कनेक्शन। आत्मा खे ज्ञान मिलंदो आहे परम पिता परमात्मा सां। देहदारी जो बि आहिनि सभु पढ़नि था, है न? देहदारी जो बि आहिनि सभु पढ़नि था। बाबा खे त पंहिंजी देह आहे ई न। आत्मा खे ज्ञान मिलंदो आहे परम पिता सां। देहदारी जो बि आहिनि सभु पढ़नि था। बाबा खे त पंहिंजी देह आहे न, त थोरो टाइम जे लाइ हिननि जो आधार वठंदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा निश्चय करे वियो। बेहद जो बाप असां आत्माउनि खे सम्झाइनि था, उन्हनि जे बग़ैर ईअं कोई सम्झाए न सघे। आत्मा खे कीअं सम्झाईंदी? आत्माउनि खे सम्झाइण वारो परमात्मा खपे। उन्हनि खे कोई बि ॼाणंदो ई न आहे। त्रिमूर्ति सां बि शिव खे उड़ाए छॾियो अथनि। ब्रह्मा द्वारा स्थापना केरु कराए? ब्रह्मा त नई दुनिया जो रचयिता न आहे। बेहद जो बाप रचयिता सभिनि जो हिकु ई शिव बाबा आहे। ब्रह्मा बि सिर्फ़ु हाणे तव्हांजो बाप आहे, पोइ न हूंदो। हुते त लौकिक बाप ई हूंदा न। कलयुग में हूंदा आहिनि लौकिक पारलौकिक। हाणे संगम ते आहे लौकिक अलौकिक पारलौकिक, टे बाप आहिनि। बाप चईंदा आहिनि सुखधाम में मूंखे कोई यादि बि न कंदो आहे। विश्व जो मालिक बाबा ठाहीं, पोइ चिल्लाईंदा छो? हुते ॿियो कोई खंड हूंदो ई न आहे, सिर्फ़ु सूर्यवंशी ई हूंदो, चंद्रवंशी पोइ ईंदा। हाणे बाप चईंदा आहिनि ॿार धीरज धरो, बाक़ी थोरा ॾींहं आहिनि, पुरुषार्थ सुठी रीति करो। दैवी गुण धारण न कंदव त पद बि भ्रष्ट थी वेंदो। ये ॾाढी वॾी लॉटरी आहे। बैरिस्टर सर्जन आदि ठहिण जी बैरिस्टर सर्जन आदि ठहिण बि लॉटरी आहे न। ॾाढा पैसा कमाईंदा आहिनि, ॾाढनि ते हुकुम हलाईंदा आहिनि। जो सुठी रीति पढ़ंदा पढ़ाईंदा उहो उच्च पद पाईंदा। दुनिया में बैरिस्टर आदि ठहिण बि हिकु लॉटरी आहे। ॾाढनि ते हुकुम हलाईंदा आहिनि। जो सुठी रीति पढ़ंदा पढ़ाईंदा उहो उच्च पद पाईंदा। बाप खे यादि करण सां विक्रम विनाश थी वेंदा आहिनि। बाबा खे बि घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि।
माया यादि भुलाए ॾींदी आहे बाबा जी, यादि ज्ञान न भुलाईंदी आहे। बाप चईंदा आहिनि पंहिंजी उन्नति करणी आहे त चार्ट रखो, सॼे ॾींहं में कोई पाप कर्म त न कयो न त 100 गुणा पाप ठही वेंदो। यज्ञ जी संभाल करण वारा वेठा आहिनि, उन्हनि जी राय सां करो। चईंदा बि आहिनि जो खिलायो जाते विहारियो, त बाक़ी ॿियूं आशायूं छॾे ॾियणियूं आहिनि, न त पाप ठहींदो वेंदो। आत्मा पवित्र कीअं ठहे? यज्ञ में कोई बि पाप जो कमु न करिणो आहे। हिते तव्हां पुण्य आत्मा ठहींदा आहियो। चोरी चकारी आदि पाप आहे, माया जी प्रवेशता आहे न योग में रही सघंदा, न ज्ञान जी धारणा करे सघंदा। पंहिंजी दिलि सां पुछणो खपे, असां अगरि अंधनि जी लाठी न ठहिया त छा ठहिरियो? अंधा ई चईंदासीं न। हिन समय जे लाइ ई ॻायल आहे। धृतराष्ट्र जे ॿार आहिनि, उहे रावण राज्य में आहिनि। तव्हां आहियो संगम ते, राम राज्य में वरी सुख पाइण वारा आहियो। परम पिता परमात्मा कीअं सुख ॾींदा आहिनि, कंहिंजी बुद्धि में न ईंदो आहे। केतिरो बि सुठी रीति सम्झायो पोइ बि बुद्धि में वेंदो ई न आहे। ॾिसो, इहे बि कहिड़ी कमाल जी ॻाल्हि आहे। पहिरियों असां बि न सम्झ आयासीं, हाणे अज्ञाननि खे केतिरो सम्झायो पर उन्हनि जी बुद्धि में वेंदो ई न आहे। त इहे बि ॾिसो कहिड़ो पार्ट आहे माण्हुनि जो, है न। उन्हनि ते बि तरस अचिणो खपे कि एॾो बाबा आया आहिनि, उहो पहचाने नथा सघनि। पंहिंजे खे आत्मा सम्झी परमात्मा जो ज्ञान बि पंहिंजे खे आत्मा सम्झे त परमात्मा जो ज्ञान बि सम्झे। आत्मा ई जीअं पुरुषारथ कंदी आहे ईअं ठहींदी आहे। गायन बि आहे न, अंतकाल जो श्री सिमरे। बाबा चईंदा आहिनि जो मूंखे यादि कंदा त मूंखे पाईंदा, न त ॾाढो ॾाढो सजायूं खाए करे वेंदा। ईंदा सत्युग में बि न, त्रेता में बि पिछाड़ी में ईंदा। सत्युग में बि न, त्रेता में पिछाड़ी में ईंदा। सत्युग त्रेता खे चइबो आहे ब्रह्मा जो ॾींहुं। हिकु बाप त न हूंदो न, ब्रह्मा जा त ॾाढा ॿार आहिनि। ब्राह्मणनि जो ॾींहुं पोइ ब्राह्मणनि जी राति हूंदी आहे। हाणे बाबा आया आहिनि राति खे ॾींहुं ठाहिण। ब्राह्मण ई ॾींहं में वञण लाइ तयारी कंदा आहिनि। बाबा केतिरो सम्झाईंदा आहिनि, दैवी धर्म जी स्थापना त ज़रूरु थियणी आहे, कलयुग जो विनाश बि ज़रूरु थियणो आहे। जंहिंखे कुझु बि अंदर में संशय हूंदो उहो भॼी वेंदा। पहिरियों निश्चय पोइ संशय थी वेंदो आहे। हितां खां मरी करे पोइ पुराणी दुनिया में वञी करे जन्म वठंदा। विनशंती थी वेंदा। बाबा जी श्रीमत ते हलणो पए, है न। हितां खां मरी करे पोइ पुराणी दुनिया में वञी करे जन्म वठंदा, विनशंती थी वेंदा। बाबा जी श्रीमत ते त हलणो पए न। पॉइंट्स ॾाढी सुठी सुठी ॿारनि खे ॾींदा रहंदा। जेके ज़रा बि संशय आयो उहो वापसि हली वेंदा। पहिरियों त सम्झायो त आत्मा आयो देह न त लॉटरी सॼी गुम थी वेंदी। भले हुते राजा अथवा प्रजा सभु सुखी रहंदा, पोइ बि पुरुषारथ ऊच पद पाइण जो करिणो खपे न।
इहे न सुखधाम में त वेंदा न, ऊच पद पाइणो आहे, राजा ठहिण लाइ आया आहियो न। इहे सयाना बि खपनि, बाबा जी सर्विस करणी खपे, रूहानी सर्विस न त स्थूल सर्विस बि आहे। काथे मेल्स बि आपस में क्लास हलाईंदा आहिनि। हिकु भेण विच में वञी करे क्लास कराईंदी आहे। झाड़ धीरे धीरे वृद्धि खे पाईंदो आहे। सेंटर्स ते केतिरा ईंदा आहिनि, पोइ हलंदे हलंदे गुम थी वेंदा आहिनि। विकार में किरण सां पोइ सेंटर ते बि अचण में लज्जा ईंदी आहे। ढीला पइजी वेंदा आहिनि, चवंदा आहिनि इहे बीमार थी वियो। बाबा सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा रहंदा आहिनि। पंहिंजा पोता मेल रोज़ रखो, जमा ॿियो न। पंहिंजो पोता मेल रोज़ रखो, जमाओ नाजो, घाटो फ़ाइदो। आत्मा पवित्र थी वई, अर्थात 21 जन्मनि जे लाइ जमा थी वियो। बाबा जी यादि सां ई जमा थींदो, पाप कटिजी वेंदा। चवंदा बि आहिनि न, हे पतित पावन, बाबा अची करे असांखे पावन ठाहियो। ईअं थोरी चवंदा कि विश्व जो मालिक अची करे ठाहियो, न, इहे तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। मुक्ति, जीवन मुक्ति ॿई पावन धाम आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असां मुक्ति जीवन मुक्ति जो वरसो पाईंदा आहियूं त पूरी रीति न पढ़ंदा, उहो पुठियां ईंदा। स्वर्ग में त अचिणो आहे, सभु पंहिंजे पंहिंजे समय ते ईंदा। सभु ॻाल्हियूं सम्झाए बि आहिनि, फौरन त कोई सम्झी न सघंदो न। हिते तव्हांखे बाबा जी यादि करण लाइ केतिरो समय मिलंदो आहे। जो बि अचे उन्हनि खे ॿुधायो कि पहिरियों पंहिंजी खे आत्मा सम्झो। ये नॉलेज बाबा ही ॾींदा आहिनि, जो सभी आत्मा आहिनि, जो पिता आहे। आत्म अभिमानी ठहिणो आहे, आत्मा ज्ञान ठाहींदी आहे। परमात्मा बाप खे यादि करण सां विक्रम विनाश थींदा। पोइ सृष्टि जी आदि मध्य अंत खे ॼाणण सां अंत जो ज्ञान ॾींदा आहिनि। रचयिता खे यादि करण सां पाप भस्म थींदा। पोइ रचना जे आदि मध्य अंत जे ज्ञान खे सम्झण सां त चक्रवर्ती महाराजा महारानी ठही वेंदा। बसि इहे पोइ ॿियनि खे बि ॿुधाइणो आहे। चित्र बि तव्हां वटि आहिनि, इहे त सॼो ॾींहुं बुद्धि में रहणो खपे। तव्हां स्टूडेंट्स बि आहियो, ॾाढा गृहस्थी बि स्टूडेंट्स हूंदा आहिनि। तव्हांखे बि गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान ठहिणो आहे। भाउ भेणनि में कॾहिं क्रिमिनल आहे न थी सघे। इहे त ब्रह्मा जे मुख वंशावली आहिनि। है न, बाबा चवनि था ॾाढा गृहस्थी बि स्टूडेंट हूंदा आहिनि। तव्हांखे बि गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान ठहिणो आहे। भाउ भेणनि में कॾहिं क्रिमिनल आहे न थी सघंदी आहे। इहे त ब्रह्मा जे मुख वंशावली आहे न। त बाबा चवनि था क्रिमिनल खे सिविल ठाहिण लाइ ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। अधु कलप जी आदत पयल आहे, उन्हनि खे कढण जी ॾाढी महिनत आहे। सभु लिखंदा आहिनि, इहे पॉइंट्स त बाबा सम्झाई आहे। क्रिमिनल आहे कि कढणो आहे, इहे ॾाढी कड़ी आहे। घड़ी घड़ी बुद्धि हली वेंदी आहे, ॾाढा संकल्प ईंदा आहिनि। हाणे अखियुनि खे छा करूं? सूरदास जो दृष्टांत ॾींदा आहिनि न, उहो त हिकु कहानी ठाहे छॾी आहे। ॾिसो, अखियूं असांखे धोखो ॾींदियूं आहिनि, त ॾिठई अखियूं असांखे धोखो थी ॾियनि, त अखियुनि खे कढी छॾी। सूरदास जो दृष्टांत ॾींदा आहिनि, उहो त हिकु कहानी ठाहे छॾी आहे। हाणे त उहो ॻाल्हि न आहे न, इहे अखियूं त सभिनि खे आहिनि, परंतु क्रिमिनल आहिनि। मतिलबु असां हिन अखियुनि सां ॾिसूं त असांखे आत्मिक
दृष्टि मतिलबु इन ॿिनि अखनि सां ॾिसंदे हुए बि उन्हनि जी आत्मा खे ॾिसणो आहे। टी अख बुद्धि जी अख सां ॾिसो, हीअ आत्मा असां सभु आत्मायूं भाउ आहियूं। इहे अखियूं त सभिनि खे आहिनि, परंतु क्रिमिनल आहिनि, उन्हनि खे सिविल ठाहिणो आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि घर में रहंदे ईअं न थी सघंदो आहे। बाबा चवंदा आहिनि थी सघंदो आहे, छो जो आमदनी ॾाढी आहे न। तव्हां जन्मांत जे लाइ पदमपति ठहींदा आहियो, हुते गिनती न थींदी आहे। अॼुकल्ह बाबा नाम बि पदमपति पद्मावती ॾिना आहिनि। तव्हां अनगिनत पदमपति ठहींदा आहियो, हुते गिनती थींदी न आहे। गिनती तॾहिं थींदी आहे जॾहिं रुपया पैसा आदि निकिरंदा आहिनि, हुते त सोने चांदी जी मोहरियूं कम में ईंदियूं। अॻियां राम सीता जे राज्य जी मोहरियूं आदि मिलंदियूं हुयूं, बाक़ी सूर्यवंशी राजा जी कॾहिं न ॾिठियूं। चंद्रवंशी जी ॾिसंदा ई आया आहिनि। पहिरियों त सभु सोने जा सिक्का ई हुया, पोइ चांदी जा, इहे तांबे आदि त पुठियां निकिता आहिनि। हाणे तव्हां ॿार बाप सां वरसो वठो था। सतयुग में जो रस्म रिवाज हूंदो उहो त हल्दी ई आहे। तव्हां पंहिंजो पुरुषार्थ करो। स्वर्ग में ॾाढा थोरा हूंदा, आयु बि वॾी हूंदी न। स्वर्ग में सतयुग जी रस्म रिवाज हलणी हूंदी, उहो त हलंदी। तव्हां पंहिंजो पुरुषार्थ करो। स्वर्ग में ॾाढा थोरा हूंदा, आयु बि वॾी हूंदी, अकाले मृत्यु न थींदी। तव्हां सम्झंदा आहियो असां काल ते जीत पाईंदा आहियूं। मरण जो नाम ई न आहे। मरण जो त नाम ई न हूंदो, हुनखे चइबो आहे अमरलोक। इहो आहे मृत्यु लोक। अमरलोक में हाहाकार थींदो आहे। कोई ॿुढो मरे त ॿियो ई ख़ुशि थींदा आहिनि, वञी करे नंढो ॿारु ठहींदो। हिते त मरण ते रोइण लॻी वेंदा आहिनि, ॿुढे जे मरण ते बि रोईंदा आहिनि। तव्हांखे केतिरो सुठो ज्ञान मिलंदो आहे, केतिरी धारणा थियणी खपे। ॿियनि खे बि सम्झाइणो आहे न, ॿियनि खे बि सम्झाइणो पवंदो आहे। बाबा खे कोई चए असां रूहानी सेवा करणु चाहींदा आहियूं, बाबा झटि चईंदा भल करो। हिते त मरण ते रोइण लॻी वेंदा आहिनि, है न। बाबा खे कोई चए बाबा असांखे रूहानी सेवा करणी आहे, त बाबा चईंदा आहिनि भल करो। बाबा कोई खे मना न कंदा। ज्ञान न त बाक़ी अज्ञान ई आहे न। अज्ञान सां पोइ तव्हां ॾाढी डिससर्विस करे वठंदा आहियो। सर्विस त सुठी रीति करणी खपे न, तॾहिं लॉटरी मिलंदी। ॾाढी भारी लॉटरी आहे। इहे ईश्वरीय लॉटरी आहे। तव्हां राजा रानी ठहींदा त तव्हांजा पोतरा पोतरियूं सभु खाईंदा। हिते त हर हिकु पंहिंजे कर्मनि अनुसार फल पाईंदो आहे। कोई ॾाढो धन दान कंदा आहिनि त राजा ठहींदा आहिनि। त बाप ॿारनि खे सभु कुझु सम्झाईंदा आहिनि। सुठी रीति सम्झी करे ऐं धारणा करणी आहे, सर्विस बि करणी आहे। सैकड़नि जी सर्विस ईंदी आहे। किथे किथे भक्ति भाव वारा ॾाढा सुठा हूंदा आहिनि। ॾाढा भक्ति कई हूंदी तॾहिं ई ज्ञान बि जचंदो। चहिरे सां ई मालूम पइजी वेंदो, है न। ॿुधण सां उन्हनि खे ख़ुशी थींदी रहंदी आहे। जंहिं जास्ती भक्ति कई न, उन्हनि खे ज्ञान ॿुधण सां ख़ुशी थींदी आहे। सम्झ में बि ईंदो आहे। जो न सम्झंदा उहे हेॾे होॾे ॾिसंदा रहंदा या अखियूं बंदि करे वेहंदा। बाबा सभु ॾिसंदा आहिनि, कंहिंखे सिखलाईंदा न, त गोया सम्झंदा कुझु न आहिनि।
हिकु कन सां ॿुधी अख बंदि करे वेही रहंदा आहिनि। बाबा सभु ॾिसंदा आहिनि, कंहिंखे सिखलाईंदा न आहिनि, हिकु कन सां ॿुधी ॿियो कढी छॾींदा आहिनि। हाणे इहो समय आहे बेहद जे बाप सां बेहद जे वरसो वठण जो। जेतिरो वठंदो जन्म जन्मांतर कल्प कल्पांतर मिलंदो, न त पुठियां ॾाढा पछताईंदा, पोइ ॾाढो साक्षात्कार थींदो। असां पूरा पढ़िया न, बाक़ी छा वञी करे ठहींदा। नौकर चाकर साधारण प्रजा, ये राजधानी स्थापना थिए थी। जीअं जीअं कंदा उन अनुसार फल मिलंदो। नई दुनिया जे लाइ सिर्फ़ु तव्हां ई पुरुषार्थ कंदा आहियो। मनुष्य दान पुण्य कंदा आहिनि, उहो बि हिन दुनिया जे लाइ। इहे त कॉमन ॻाल्हि आहे न। असां सुठो कमु कंदा आहियूं त उनजो ॿिए जन्म में सुठो फल मिलंदो आहे। तव्हांजी बि 21 जन्मनि जी ॻाल्हि आहे। जेतिरो थी सघे सुठो कर्म करो, ऑल राउंडर ठहो। नंबर 1 पहिरीं ज्ञानी तू आत्मा, योगी तू आत्मा खपे। नंबर 1 पहिरियों ज्ञानी योगी तू आत्मा खपे। ज्ञान बि खपे भाषण जे लाइ। महारथियुनि खे सॾु कंदा आहिनि त सभु प्रकार जी सर्विस कंदा आहिनि त पुण्य त थींदो ई आहे न। ज्ञानी बि खपे भाषण जे लाइ बि। महारथियुनि खे सॾु कंदा आहिनि त सभु प्रकार जी सर्विस कंदा आहिनि जो त पुण्य थी वेंदो आहे। सब्जेक्ट्स आहे न। योग में रही करे कोई बि कमु करे त सुठा मार्क्स मिली सघंदा आहिनि। पंहिंजे दिलि सां पुछिणो आहे, असां सर्विस कंदा आहियूं या सिर्फ़ु खाईंदा सुम्हंदा आहियूं। हिते इहा पढ़ाई या ॿियो कोई ॻाल्हि न आहे। तव्हां मनुष्य खां देवता, नर खां नारायण ठहींदा आहियो। अमर कथा तीजड़ी जी कथा आहे न, इहे ई आहे। मनुष्य त सभु कूड़ियूं कथाऊं वञी करे ॿुधंदा आहिनि। टियों नेत्र त सवाइ बाप जे कोई ॾेई न सघंदो आहे। मनुष्य त सभु कूड़ी कथाऊं वञी करे ॿुधंदा आहिनि। टियों नेत्र त सवाइ बाप जे कोई ॾेई न सघंदो आहे। हाणे तव्हांखे टियों नेत्र मिलियो आहे, जंहिंसां त सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो। हिन पढ़ाई में कुमार कुमारियुनि खे ॾाढो तिखो वञिणो खपे। चित्र बि आहिनि न। कोई खां पुछिणो खपे गीता जो भॻवानु केरु। बाबा चवनि था हाणे तव्हांखे टियों नेत्र मिलियो आहे, जंहिंसां त सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो। हिन पढ़ाई में कुमार कुमारियुनि खे ॾाढो तिखो वञिणो आहे। चित्र बि आहे। कोई सां पुछिणो खपे गीता जो भॻवानु केरु। मुख्य ॻाल्हि ई इहा आहे, भॻवानु त हिकु ई हूंदो आहे न, जंहिंसां वरसो मिलंदो आहे मुक्ति धाम जो। असां उते रहण वारा आहियूं, हिते आया आहियूं पाठ वॼाइण। हाणे पावन कीअं ठहूं। पतित पावन त हिकु बाबा अॻियां हली करे तव्हां ॿारनि जी अवस्था बि ॾाढी सुठी थी वेंदी। बाबा क़िस्म सां सम्झानी ॾींदा रहंदा आहिनि। हिकु त पाप खे यादि करो त जन्म जन्मांतर जा पाप कटिजंदा। पंहिंजे दिलि खां पुछिणो आहे असां केतिरो यादि कंदा आहियूं। चार्ट रखणु सुठो आहे, पंहिंजी उन्नति करो। पंहिंजे मथां रहम करे पंहिंजी चलन ॾिसंदा रहो। अगरि असां भूलियूं कंदा रहंदासीं त रजिस्टर ख़राबु थी वेंदो। हिन में दैवी चलन ॾाढी हुजणी खपे। गायन बि आहे, जो खिलाए जाते विहाए, जो डायरेक्शन ॾींदा उहो कंदा। डायरेक्शन त ज़रूरु तन द्वारा ॾींदा। गेट वे टू स्वर्ग। यह अक्षर सुठो आहे। यह द्वार आहे स्वर्ग वञण जो।
ये द्वार आहे स्वर्ग वञण जो। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। पुण्य आत्मा ठहण लाइ ॿिया सभु आशयनि खे छॾे हिकु पको करिणो आहे कि बाबा जो खिलाए जाते विहारे कोई बि पाप कर्म न करिणो आहे। पुण्य आत्मा ठहण लाइ ॿिया सभु आशयनि खे छॾे इहो पको करिणो आहे कि बाबा जो खाराए जाते विहारे कोई बि पाप जो कर्म न करिणो आहे। ॿियो आहे ईश्वर लॉटरी प्राप्त करण लाइ रूहानी सर्विस में सदा लॻा रहो। ज्ञान जी धारणा करे ॿियनि खे कराइणी आहे। सुठी मार्क्स वठण लाइ कोई बि कर्म यादि में रही करे करो। ईश्वर लॉटरी प्राप्त करण लाइ रूहानी सर्विस में लॻो। ज्ञान जी धारणा करे ॿियनि खे करायो। सुठी मार्क्स वठण लाइ कोई बि कर्म बाबा जी यादि में रही करे करो। वरदान माया ऐं प्रकृति खे दासी ठाहिण वारा सदा स्नेही ठहो। जो ॿार सदा स्नेही आहिनि उहे लवलीन थियण जे कारण महिनत ऐं मुश्किल सां सदा बचा रहंदा आहिनि। उन्हनि जे अॻियां प्रकृति ऐं माया ॿई हाणे खां ई दासी ठही वेंदा आहिनि। अर्थात सदा स्नेही आत्मा मालिक ठही वेंदी आहे त प्रकृति ऐं माया जी हिम्मत न जो सदा स्नेही जो समय ऐं संकल्प पंहिंजी तरफ़ लॻाए। उन्हनि जो हर समय हर संकल्प आहे ही बाप जी यादि ऐं सेवा प्रति। स्नेही आत्मा जी स्थिति जो गायन आहे हिकु बाप ॿियो न कोई, बाप ही संसार आहे। बाप ही संसार आहे। उहा संकल्प में बि अधीन न थी सघंदी आहे। संकल्प में भी कंहिंजे अधीन न थी सघंदी आहे, मतिलबु कंहिंजे अॻियां झुकी न सघंदी आहे। बाबा ही उनजो संसार आहे। अव्यक्त स्लोगन आहे नॉलेजफुल ठहो त समस्या बि मनोरंजन जो खेल अनुभव थींदी। अव्यक्त इशारो हिन कलयुगी तमो प्रधान जर्जड़ीभूत पुराणे वृक्ष खे भस्म करण लाइ संगठित रूप में फुल फोर्स सां योग ज्वाला प्रज्वलित करो। हिन कलयुगी तमो प्रधान जर्जड़ीभूत पुराणे वृक्ष खे भस्म करण लाइ संगठित रूप में फुल फोर्स सां योग ज्वाला प्रज्वलित करो। लेकिन अहिड़ी ज्वाला स्वरूप जी यादि तॾहिं रहंदी जॾहिं यादि जो लिंक सदा जुटल रहे। अगरि बार बार लिंक टूटंदो त हुनखे जोड़ण में समय लॻंदो, महिनत बि लॻंदी, शक्ति के बजाय कमज़ोर थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।